नाज़रीन, सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां मरकज़ी सॾ ते दादू में BSTP अॻवाननि पीर गंबल शाह, अब्दुल हमीद सूमरो, इमामुद्दीन पंवर, शहबाज़ मलिक ऐं ॿियनि हथनि में बैनर ऐं पार्टी झंडा खणी सिंध जे ज़मीननि ते वालार सिंधु दरिया मां पाणी जी खोट, वधीक कैनाल ठाहिण जा मनसूबा ख़त्म करण, डिजिटल आदमशुमारी जा कूड़ा नतीजा रद्द करण लाइ सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि चयो त मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ऐं प्रोग्रामनि जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं धारियुनि खे विकिरो कयूं पियूं वञनि। डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयूं था। डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर सिंध दुश्मन आहिनि। हिननि चयो त सिंधु दरिया मां पाणी जी हथरादू खोट पैदा करे आबादगारनि हारियुनि जो मुआशी क़त्ल आम कयो पियो वञे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। 3 सालनि खां लापता प्रिया कुमारी खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे।